This program is sponsored by Supreme Universal, Beyond Spaces, Vivekanand Education Society, Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. सिर्फ सिंधी ॻाल्हाइण वारनि जे लाइ ई आहे ही सुनहरो मौक़ो। सतगुरु ट्रेवल्स दुबई सां मिली लॻाए था सघो पंहिंजे हुनर जो चौको। Vasudev Khyalani, CNV Consultants, CNV Engineering Private Limited. We live in service. This program is co-sponsored by Jet King, Training Right तो करियर ब्राइट, सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट, पी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। मां बीके बीना रामचंदाणी तव्हांजो करियां थी स्वागत असांखे नाज़ आहे जे प्रोग्राम ते। अॼु असांजे विच में आहिनि अहिड़ी शख्सियत जिन बिज़नेस सां गॾु सिंधी कल्चरल जो बैलेंस रखंदे पंहिंजो पाण खे सिंधी हुअण ते गर्व महसूस कंदा आहिनि ऐं देश परदेस में पंहिंजी सिंधियत जी सुञाणप कायम रखण था चाहिनि त अचो मिलूं था हिकु सफल बिज़नेसमैन ऐं गुर मंदिर जा करता धरता शेर मोटवाणी जी सां। स्वागत है सिंधु दर्शन में। वेलकम बीना जी, असीं तव्हां जो तहे दिल शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे ही मौक़ो ॾिनो आहे असां कैनेडा में वेही करे पंहिंजे सिंधी भाउर भेनरुनि सां इंडिया में ऐं न सिर्फ़ु इंडिया में पर ॿियनि मुल्कनि में बि ॻाल्हाए सघूं था। तव्हांजी महिरबानी। वेलकम वेलकम। भाउ, सभिनी खां पहिरीं मां पुछणु चाहींदसि कि तव्हांजो इंडिया खां कैनेडा ताईं जेको सफ़र आहे उन जे बारे में ॿुधाईंदा कॾहिं ऐं कीअं शुरू थियो? ज़रूर ज़रूर। 1969 में, एक्चुअली 1967 मां पूना यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट आहियां मेटलर्जिकल इंजीनियरिंग में। 1967 में मूं उहा पास कई ऐं 1969 में मुंहिंजे पंहिंजे पीउ जे चवण ते मूं USA जे लाइ इमिग्रेशन जे लाइ अप्लाई कयो। 1969 दिसंबर में मूंखे वीज़ा मिलियो ऐं मां पहिरीं USA वियो हुउसि। अच्छा। उते 6 महीना रहियुसि त तंहिं टाइम ते मां 23 साल जो हुउसि त वियतनाम वार पे हली ऐं मूंखे चयूं त भई तूं परमानेंट रेजिडेंट आहीं USA जो, ग्रीन कार्ड हो मूंखे, परमानेंट रेजिडेंट आहीं त तोखे असां ड्राफ्ट करे वियतनाम मोकिलींदासीं। मां इंडिया मां आयुसि, वियतनाम वञण जे लाइ थोरी आयुसि त मां USA छॾे करे कैनेडा हली आयुसि। 1970 में मां कैनेडा हली आयुसि ऐं हिते कैनेडा में थोड़ी तकलीफ़ूं हुयूं छाकाणि मुंहिंजी डिग्री खे रिकॉग्नाइज़ न पिया कनि त उनखे अपग्रेड करण में मूंखे 2 साल लॻी विया त उन खां पोइ असांजी ज़िंदगी थोरी सुठी ऐं सफली थियणु शुरू थी। तॾहिं खां वठी 1970 खां वठी असां हिते कैनेडा में आहियूं। 51 साल थी विया आहिनि असांखे कैनेडा में आए करे। तमामु घणो ई तव्हांखे सुठो टाइम हिते पास कयो अथव कैनेडा में। 51 इयर्स त तमामु घणा आहिनि न, त उते जा ई सिटीज़न थी विया तव्हां त। हा, हुते सिटीज़नशिप आहे ऐं असां 2 हफ़्ता में असां शादी असांजी कैनेडा में ई थी हुई। मीना पहिरीं मां आयो, पोइ पुठियां मीना आई। हिते अची करे मीना अची करे असांजी शादी थी फरवरी में ऐं 2 हफ़्ता अॻु में असां पंहिंजे 50 साल जी मीटिंग मनाईसीं पंहिंजे यारनि दोस्तनि सां जेके कैनेडा में असां फ्रेंड्स वग़ैरह ऐं फैमिली सां गॾिजी करे उहो सभु सेलिब्रेट कयोसीं त असांखे शादी कये बि 50 साल थी विया। To a special couple, a special day, wonderful memories. Wishing both of you a very, very happy 50th anniversary. सखियों से जा
गुलन सां सजायो अदियूं मुंहिंजो शेर वठी मीना आयो. We hope you enjoy this special day. Cheers, darling. Happy 50th anniversary, Sherwai and Meena. Happy anniversary! We wish both of you a very happy 50th anniversary. मीना शेर जी छात जोड़िया, मीना शेर जी छात जोड़िया, जीअं राधा कृष्ण जी जोड़िया. कांग्रेचुलेशन तव्हांखे उहे 50 सालनि जी बि तव्हांखे वाधायूं हुजनि. सिंधु दर्शन जे तरफ़ां तव्हांखे लख लख वाधायूं आहिनि उन जूं. अञा बि तव्हां टाइम सुठो कढो, उन जी बि असां तव्हांखे शुभकामना ऐं शुभ भावना मोकिलियूं था. भाऊ, असांखे तव्हां पंहिंजे बिज़नेस जे बारे में थोरो कुझु ॿुधाईंदा? मां 15 साल कंहिं हिते वॾी कंपनी में कमु कयो. मेटलर्जिकल लाइन में मुंहिंजी फील्ड हुई. मां सेल्स डिपार्टमेंट में हुयुसि. मां सेल्स इंजीनियर खां पोइ सेल्स मैनेजर थियुसि. उन खां पोइ प्लांट मैनेजर थियुसि. 15 साल कंपनी में मूं कमु कयो ऐं उतां जेको कुझु कमकार मूं सिखियो, असां स्टील मिल्स जे लाइ रोलर्स उते ठाहींदा हुआसीं ऐं मां उहो कमु संभालींदो हुउसि. ऐं न सिर्फ़ु उहो संभालींदो हुउसि पर कस्टमर्स सां बि मुंहिंजो ॾाढो कॉन्टेक्ट हूंदो हो. त उहा कंपनी 1985 में बंदि थी. त जीअं ई कंपनी बंदि थी त मूं पंहिंजे लाइ मौक़ो ॾिठो त भई जीअं मां इहा पंहिंजी बिज़नेस शुरू कयां त मां हिनखे हलाए सघंदुसि. मुंहिंजा कॉन्टेक्ट्स आहिनि, मूंखे सभु कुझु ख़बर आहे, पर पैसनि जी सो बैंक मां लोन वठी करे 1985 में पंहिंजी बिज़नेस शुरू कईसीं. नंढे 1500 स्क्वायर फुट जो गालो, इंडिया में गालो चवंदा आहिनि हुनखे, यूनिट वठी रेंट ते वठी करे उते असां पंहिंजियूं मशीनूं लॻायूं ऐं उतां बिज़नेस शुरू कयोसीं. ऐं भॻवान जी महिरबानी सां अॼु उन कंपनी खे 35 साल थी विया आहिनि. अरे वाह, तो ही त तमामु घणी सुठी ॻाल्हि आहे. तव्हां शुरू खां ई अहिड़ो पको पायो विधो आहे जो अॼु ॾींहं ताईं बि क़ाइमु अथव तव्हांजो. ऐं 35 सालनि में भॻवान जी महिरबानी सां अॼु असांजी जेका फैक्ट्री आहे उहा 23,000 स्क्वायर फुट जी बिल्डिंग आहे. 1500 स्क्वायर फुट शुरू कयोसीं ऐं 23,000 स्क्वायर फुटनि ते पहुची आहियूं. ऐं उहा बिल्डिंग असांजी पंहिंजी आहे. मां हाणे पंहिंजो रिटायर करे वेठो आहियां. मुंहिंजो नाठी डैनियल रंच, उहो कैनेडियन आहे, उहो हुनखे संभालींदो आहे. मुंहिंजी धीअ अलका, उहा चार्टर्ड अकाउंटेंट आहे, उहा बि संभालींदी आहे. उहा अकाउंटिंग वग़ैरह उहा संभालींदी आहे. मैन्युफैक्चरिंग जो कमु डैन संभालींदो आहे. हा भाऊ, उहो ई मूंखे तव्हां खां पुछिणो हो. तव्हां त बिज़नेस तमामु घणो सुठो हलायो ऐं पंहिंजी सुठी सम्झ सां तव्हां हुनखे वधायो बि आहे ऐं कंटिन्यूस कयो आहे. हाणे ॿार संभालीनि पिया, पर मूंखे पुछिणो हो कि तव्हांजी फैमिली में केरु केरु आहिनि, उन जे बारे में थोरो ॿुधाईंदा? हा ज़रूरु. असांखे 2 धीअरूं आहिनि. वॾीअ जो नालो अलका ऐं उहा चार्टर्ड अकाउंटेंट आहे. हितां वाटरलू यूनिवर्सिटी जी एक्चुअली हुनखे मास्टर्स डिग्री आहे अकाउंटिंग में. उन जे मुड़ुस जो नालो डैन आहे. हाय गाइस. वेलकम एवरीबॉडी. Thank you. त लेफ्ट में 4 ॼणा जेके वेठा आहिनि उहो अलका, डैन, लेफ्ट में डैनी ऐं विच में शान लिफ्ट या शान. ओके. ऐं राइट में असांजे आहिनि लीना एंड श्याम. Sham is Alina and Sham, they are both IT graduates of Waterloo University. Sham works for Google. Oh, very good. Sham is a project manager at Google, and Lena is running. Was housewife for, she has 3 children, but now she's also working on her own as a consultant. So we are very proud of our children. Yeah. Congratulations to everybody and welcome to everybody. We are really happy to know about all of you. Thank you, Auntie. Thank you. भाऊ, हाणे मां तव्हां खां पुछणु चाहींदसि कि तव्हां जेको गुर मंदिर जो जेको प्रोजेक्ट तव्हां वटि आयो
त तव्हां उनजो इंटेंशन कीअं तव्हां उहो शुरू कयो ऐं कीअं तव्हांजे मन में अहिड़ा सुठा वीचार आया उनजे बारे में असां कुझु थोरो ॿुधणु चाहींदासीं. ज़रूरु. असां वटि टोरंटो में सिंधी एसोसिएशन ऑफ टोरंटो ठहियल आहे, सिंधी कल्चरल एसोसिएशन ऑफ टोरंटो ठहियल आहे. उहो 1996 में उहा एसोसिएशन जी शुरूआति थी हुई ऐं मां उन एसोसिएशन जो ट्रेजरर हुयुसि. त उते इहे ॻाल्हियूं थियूं त भई कीअं असां पंहिंजो मंदरु ठाहियूं या कोशिशि करे पंहिंजो मंदरु ठाहियूं. त शुरूआति कयूं ऐं उन जो असां गुरू मंदर जे नाले सां कैनेडियन गवर्नमेंट सां चैरिटेबल ऑर्गेनाइजेशन जे लाइ रजिस्ट्रेशन करायोसीं पंहिंजो नालो. जेके बि डोनेशन वग़ैरह मिलनि था उन्हनि जे लाइ असां टैक्स डिडक्टेबल रसीद इशू करे सघंदा आहियूं. 1998 में हिते असां सिंधी सम्मेलन कयो होसीं. तॾहिं 1000 माण्हू आया ऐं उन सम्मेलन जो मां चेयरपर्सन हुउसि. वेरी गुड. त उते बि असां थोरी फंड रेज़िंग कईसीं ऐं असां मंदर जो जेको प्रोग्राम थींदो हो उहो कॾहिं कम्युनिटी हॉल में कंदा हुआसीं, कॾहिं स्कूलनि में कंदा हुआसीं, कॾहिं किथे कंदा हुआसीं, कॾहिं कंहिंजे घर में कंदा हुआसीं. ईअं शुरूआति थी. तमामु सुठी ॻाल्हि आहे. ऐं ईयर 2000 में असां लैंड वरितीसीं 1 एकड़ लॉट ऐं उते असां भूमि पूजा करे 108 यज्ञ कयासीं ऐं सॼी टोरंटो एरिया जे सिंधियुनि खे इनवाइट कयोसीं. सभई आया, सभिनी डोनेशन वग़ैरह ॾिना, ईअं पैसा जमा कयासीं. उन टाइम ते मूं जॻह इहा 23,000 स्क्वायर फुट जी जेका बिल्डिंग आहे जिते असांजी मशीन शॉप लॻल आहे उन में हिकिड़ो कमरो ॾिनो, 800 स्क्वायर फुट जो कमरो. उते असां पंहिंजो मंदरु लॻायोसीं. वेरी गुड. ऐं जेको बि ख़र्चु थींदो उहो मां ख़र्चु कंदो हुउसि. मंदर खे कुझु न चार्ज कंदा. जेके पैसा ईंदा हुआ सभु असां बैंक में जमा कंदा हुआसीं. 4.5 साल ईअं कमु असां हुते पंहिंजे फैक्ट्री में कयो ऐं पैसा जमा करे लैंड वरितीसीं. उन खां पोइ दादा वासवाणी खे ईयर 2000 में असां घुरायोसीं त उन अची ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी कई. 2004 में असां डिसाइड कयोसीं त भई हाणे असां वटि थोरी हिमत आहे, थोरा पैसा जमा थिया आहिनि ऐं बैंक मां लोन वठी करे असां मंदरु ठाराए सघूं था. उन खां पोइ असां आर्किटेक्ट कयोसीं ऐं असांजो हिकिड़ो सिंधी भाउ आहे मोहन गुरसानी, उहो स्ट्रक्चरल इंजीनियर हो. उन ड्रॉइंग्स वग़ैरह ठारायूं ऐं बैंक मां लोन वठी करे 2005 में असां पंहिंजो सिंधी मंदरु शुरू कयोसीं. ठही वियो 2005 ताईं ठही वियो. जुलाई 2005 में ठही वियो ऐं असां दादा वासवाणी खे इनवाइट कयोसीं भई अची मंदर जी ओपनिंग सेरेमनी कनि, पर उहो अची न सघिया. त टोरंटो जा जेके बि सीनियर सिटीज़न्स हुआ उन्हनि सभिनी खे घुराए करे पंहिंजे मंदर जो उद्घाटन कयोसीं ऐं ॾाढे धूमधाम सां ॿाहिरि हवन ववन करे मंदरु शुरू आहे. तमामु सुठी ॻाल्हि. असांखे ॿुधी करे तमामु ख़ुशी थी कि तव्हां पंहिंजे भले बूते ते ऐं पंहिंजे ई हिमत सां हिकु अहिड़ो सुठो कार्य कयो कि परदेस में रहंदे बि तव्हां हिकिड़ो मंदरु कठो कयो जीअं ॿियनि खे बि उनजी श्रद्धा वधे. ऐं तव्हां ॾाढो सुठो कमु कयो आहे. तव्हांखे उनजे लाइ लख लख वाधायूं हुजनि. अञा बि अहिड़ा सुठा सुठा कमु कंदा रहो. उहा असांजी उमेद तव्हां मां अञा रहंदी. त भाऊ, हाणे मां नीना जी खां पुछणु चाहींदसि, छा तव्हांजे घर में सभु सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि? मीना मां त ऑफकोर्स सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं ऐं नंढे हूंदे ॿारनि खे सेखारण जी कोशिशि कईसीं. अलका सिंधी सभु कुझु सम्झंदी आहे. अच्छा, त मीना जी थोरो कुझु ॻाल्हाइनि. उहे छा कंदा आहिनि उहो पंहिंजे बारे में थोरो कुझु ॿुधाइनि. हा, लीना बि सिंधी सम्झंदी आहे. ऐं डैन जी जॾहिं लीना सां शादी थी त उनखे असां सेखारियोसीं त भई सिंधीअ में माण्हुनि सां कीअं ॻाल्हाइजे. त उहो चवंदो छो, छाजे लाइ, त इहे ख़ाली 2 अखर चवंदो त सिंधी कॉन्वर्सेशन पई हलंदी रहंदी. त अॼु ॾींहं ताईं उहो इहे कंदो आहे छो. ऐं डैन खे चवणु न खपे पर ईअं भूंडो ॾियण बि ईंदो आहे. असांजे बैंको में सभिनी पंजाबी अथसि, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदो आहे. अच्छा, वेरी गुड.
त थोरो भले सभई हिकु हिकु करे पंहिंजो पंहिंजो परिचय ॾियनि ऐं छा कंदा आहिनि उहो थोरो थोरो ॿुधाइनि. So, Alka and Dan, we will start off with you. Talk about yourself and your family a little bit. Hi, everybody. So I'm the eldest daughter, Alka, as has been mentioned. We live here in Mississauga, Ontario. I live here with my husband, Dan, my two sons, Danny and Sean. Both are in high school. As Dad said, Dan and I have been in charge of looking after the business now. And both my kids are in high school and doing very well. Very good. What over you do over there? I take care of all the accounting at our business. Good, very good. He looks after the government taxes, payroll, banking, invoices going out, payments coming in, reconciliation of bank statements and all the accounting functions, filing of taxes, government taxes and so forth. She takes care of all of that. Thank you. Dan? And ॿिए खे बि चओ पंहिंजा introduction. Dan, please go ahead and say something about yourself. Yes, thank you very much for having us on. We run the company. Cher's done a great job with BEMCO over the years. I've spent almost 20 years now working with him, and I think I maybe know him better than anybody else. It's been great, and the company's doing well. Cher's retired now, but he's still part of it. He does a great job with the Munder, does a great job with the family, and I appreciate being on the call. Tamam Sito. Very good. Thank you very much. You have given me your valuable times. Thank you. Leena? Munjo nalo chaya puta? Munjo nalo Leena Ahe. This is my husband, Shyam. Thank you, Bina Auntie, for having us on this call. Welcome. We have heard Dad's story a lot recently. My parents just celebrated their 50th wedding anniversary. And so my mom and dad spent a lot of time sharing their story about their journey from India to Canada and all that they've accomplished. So we just wanted to say how proud we are of them for their accomplishments through their wedded journey. So a little bit about us. We live in Waterloo, Ontario, which is just about an hour away from my mom and dad and my sister's family. And we live in the snow belt, so we get a lot of snow here. We have 3 kids. They're 11, 8, and 5. And it's really hard for them to stay quiet, so they're busy doing some other stuff right now. And Dad, did you want to say something? Yeah, it would be nice if you can bring the kids along just for a minute or so. Okay, we'll bring them up. We'll bring them at the end. Sure. Okay. So Shyam and I work in the Waterloo area here, and we both work in technology. And we're really blessed and lucky that both sets of our parents have paved the way for us to have a good education here in Canada. And now here we are trying to raise our own kids and impart those same values on them. And we're really proud of our parents for paving the way to building Canada's first Sindhi Mandir built from the ground up. And that is a place where we can meet our community and we can teach our children about Sindhi culture and celebrate the festivals like Cheti Chand every year and do that with our community. So we're really, really blessed to have that opportunity. Yeah, I think it's more than just our children. Myself, I'm a Gujarati, and without the Guru Mandir, I would not know much about Sindhi culture. When we moved to Pune, it was through the connection we met the Guru Mandir that we went to the Basmani mission, we met Dada Jeshan, and that's because of the Guru Mandir and that central community that was built. Very good. We are happy to know that at least you know the Sindhi language a little bit, and then you celebrate lots of celebrations also in a Guru Mandir. That's a very good. You must carry on because Sindhi language you must learn now, little bit. Okay, Bau, तव्हां हाणे मूंखे एतिरो ॿुधाईंदा कि उते कनाडा में घणा सिंधी families आहिनि?
the Toronto GTA, which stands for Greater Toronto Area, about 50-mile radius, there must be approximately 2,000 to 2,500 Sindhi families in that area. Asanje Sindhi Association ja jeke members and total members and about 600 families kan members and. Very good. त उन्हनि सभिनी जे सपोर्ट सां ई मंदरु ठहियो आहे ऐं असांजे मंदर में सिंधी क्लासिस असां शुरू कयासीं पर ॿारनि खे माइट वठी अचनि छॾे वञनि ऐं 2 कलाक छॾे वञनि थोरो ॾुखियो आहे ऐं डिस्टेंसिस थोरा परे परे आहिनि त इन करे वॉज नॉट वेरी सक्सेसफुल पर मंदर में जेके प्रोग्राम थींदा आहिनि उन में ॿारनि जूं डांसिस वग़ैरह थींदियूं आहिनि कुझु स्किट्स थींदा आहिनि जंहिंमें जीअं त शिवरात्रि जो प्रोग्राम थियो या दिवाली जो प्रोग्राम थियो चेटीचंड जो मेलो थियो उहो सभु मेला इहे ॿार उन्हनि में पार्टिसिपेट कंदा आहिनि के ॻाईंदा आहिनि के स्पीच ॾींदा आहिनि के कुझु इंस्ट्रूमेंट हलाईंदा आहिनि मुंहिंजा ई 2 ॾोहिटा डैनी ऐं शान पियानो वॼाईंदा आहिनि अरे वाह ऐं लाल मुंहिंजी पत रखियो भला पियानो थो वॼाईंदो आहे अच्छा असांजा ई 2 श्लोक उहो बि पियानो वॼाईंदो आहे ऐं उनजो नंढो ॿारु ऋषि उनखे शर्म थो अचे शायदि अचण में उहो यूकेलेली जेका थोरी वायोलिन वांगुरु नंढो इंस्ट्रूमेंट थींदो आहे उहो वॼाईंदो आहे त इहे ॿारनि खे म्यूज़िकल ट्रेनिंग वग़ैरह मिलंदी पई आहे ऐं उन्हनि खे मंदर जे थ्रू प्लेटफॉर्म आहे वेयर दे कैन शोकेस देयर टैलेंट एंड कम अप थ्रू द रैंक्स ऐं ॿियो असांजे मंदर में सिंधी प्रोग्राम बि थींदा रहंदा आहिनि असां वटि काजल चंदीरामानी 2 दफ़ा आई आहे घनश्याम वासवानी थी वियो आहे महेश चंद्र थी वियो आहे जतन उदासी थी वियो आहे त इहे सिंधी आर्टिस्ट ॿिया बि आया आहिनि महेश चंद्र जो भाउ गोप चंद्र न्यूयॉर्क में रहंदो उहो बि थी वियो आहे त अहिड़ा सिंधी प्रोग्राम थींदा ई रहंदा आहिनि ऐं सिंधियुनि जा मेला लॻंदा ई रहंदा आहिनि असांजे तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे की तव्हांजे मंदर में एॾा सिंधी प्रोग्राम था थियनि ॿियो तव्हां त नंढड़नि ॿारनि खे बि हुनर सेखारियो था उहा वॾी ॻाल्हि आहे छाकाणि त अॼु जी जेका यंग जनरेशन आहे न जेतिरो अॻियां वधी सघे उन्हनि खे वधीक चांस ॾिजे छाकाणि त उहे ई त असांजा पिलर्स आहिनि उहे ई त असांजी सिंधियत खे वधाइण जा उहे ई पिलर्स आहिनि त तव्हां हेतिरा सुठा सुठा फंक्शन हुते करियो था उन जे लाइ बि तव्हांखे वाधायूं हुजनि ऐं तव्हां इहे कम कंदा रहो ऐं सिंधियत खे वधाईंदा रहो सिंधी ॿोलीअ खे अॻियां अञा बि वधायो महिरबानी त मीना जी तव्हां थोरो कुझु पंहिंजे बारे में ॿुधाईंदा मां हिते 71 में आयसि ऐं गुरुद्वारे में असां शादी कई ऑल अलोन आई केम ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते जीअं शेर ॿुधायो की गॉट यूज़ टू द कंट्री ऐं पोइ वरी मां हिनखे बिज़नेस में हेल्प कंदी हुयसि जेको अलका मुंहिंजी धीअ हाणे कमु कंदी आहे उहो मां कंदी हुयसि ऐं ॿारनि खे बि ॾिसंदा हुआसीं ही ट्रेवल बि कंदो हो ऐं ईअं ॾींहं गुज़री विया कमु कंदे 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 पर जाम असां हिते कमु ॾाढो कयो असां ईअं उहा ई रिज़ल्ट त हींअर ॾिसण पई अचे न जेकी महिनत कई अथव तव्हां जेका स्ट्रगल कयो आहे अॼु सिंधी उन में ई त मज़ो था माणीनि न तव्हां जे ई अॾे ते उहे सभु अची करे हाणे वेठा आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां आनंद ॾिनो उन्हनि जी आशीर्वाद केॾी तव्हांखे मिलंदी उहा बि तव्हांखे शाबाशी हुजे उन जे लाइ बि परदेस में रही करे करणु थोरो डिफिकल्ट थो थिए ॿियो घणो असांजो टाइम हाणे गुरुमंदर में वेंदो आहे जेके बि ट्यूसडे थर्सडे हनुमान चालीसा त असीं वेंदा आहियूं उते मां थोरी उते हेल्प कंदी आहियांसि सो ऐं मंदरु हलाइण बि इट्स लाइक रनिंग अनदर बिज़नेस अॼुकल्ह त ॾाढो ॾुखियो उन्हनि खे सभु एंटरटेनमेंट खपे उन्हनि खे सभु प्रोग्राम खपनि तॾहिं त माण्हू वधीक इकठा थी सघंदा न ऐं उते असांखे कुक आहे त उहे बि उते मां थोरो ॾिसंदी आहियां की लंगर बंगर जेके ठहनि था बराबरि आहे ऐं सिंधी खाधो ठहंदो आहे अच्छा वेरी गुड तमामु सुठी सिंधी खाधे जे लाइ त परदेस में ॾाढो सभिनी खे हूंदी हुई की किथे मिले थो और किथे नथो मिले त इहा त सुठी ॻाल्हि आहे की तव्हांजे मंदर में मिले थो त पोइ घणेई इकठा थींदा हूंदा सिंधी खाधे जे लाइ असांजे सिंधी मंदर में कढ़ी चांवर ठहंदा आहिनि वेरी गुड ठहंदी आहे बिह पटाटनि जी भाॼी ठहंदी आहे दाल पकवान ठहंदो आहे त जेके सयूं पटाटा बि ठहंदा आहिनि जेके सिंधी खाधा आहिनि उहे सभु हुते सिंधी खाधा मिलंदा आहिनि असांजे
असां वटि मंदर में 2 पंडित आहिनि ऐं हिकिड़ो कुक आहे जेके उते ई मंदर में ई रहंदा आहिनि। अच्छा, इहा तमामु सुठी डॉइटी सिया, इहा हाय असांजी बेटा। प्रिंसेस आहे। 6 डॉइटनि खां Oh, yeah, प्रिंसेस ऑफ आवर लगे लगे ई पई। तमामु सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां रियली उते सिंधियत खे कीअं क़ाइमु कयो आहे पंहिंजी महिनत सां, ऐं इहो वेरी डिफिकल्ट आई वुड से, लेकिन तव्हां अॼु उन मुक़ाम ते पहुची विया आहियो कि तव्हांजो हाणे मंदरु जेको आहे फेमस आहे, सभिनी खे ख़बर आहे। ख़ाली तव्हां फेसबुक में विझो या यूट्यूब में विझो त तव्हांजो मंदर जो अची थो वञे, ऐं उन में जाम प्रोग्राम बि आहिनि जेके सभई एंजॉय बि था करे सघनि। तव्हां रियली ॾाढी महिनत सुठी कई आहे, उन जे लाइ वरी बि तव्हांखे असां सिंधु दर्शन जे तरफ़ां वाधायूं हुजनि। महिरबानी। मां तव्हांखां हिकिड़ो सुवाल पुछंदुसि, तव्हांखे मुंहिंजे बारे में कीअं ख़बर पई? असां ॾिसो, सिंधु दर्शन असांजो 20 सालनि खां पियो हले लगातार, त असां कनेक्टेड आहियूं सभिनी सिंधियुनि सां। कहिड़ी बि तव्हां कंट्री चओ, कहिड़ो बि शहर चओ, असां 20 सालनि खां लगातार, असांजो हिकु ॾींहुं बि कोन्हे जे असांजो प्रोग्राम न हूंदो। उन में असां वेरिएशन प्रोग्राम ॾेखारींदा आहियूं। तव्हां शायदि ॾिठो हूंदो उन प्रोग्राम में, उन में असां कॾहिं ड्रामा कंदा आहियूं। पहिरीं त असां वटि न्यूज़ थ्रू आउट द वर्ल्ड ईंदियूं हुयूं, उहे असां ॾेखारींदा हुआसीं। ऐं हाणे धीरे धीरे वरी असांजा सिंधी भाउर जिन पंहिंजी महिनत सां हेॾो मुक़ाम हासिल कयो आहे, त किन माण्हुनि खे त ख़बर ई कोन्हे। त असां हाणे इहो असांखे नाज़ आहे जो प्रोग्राम शुरू कयो आहे, जीअं तव्हां सभिनी जी जेका महिनत आहे उहा सभिनी खे ख़बर पए। अच्छा, त तव्हां सिंधु दर्शन असां जेको 20 सालनि खां हलायूं पिया, त उन सिंधीअ जे लाइ तव्हां कुझु थोरो ॿुधाईंदा? उनखे कीअं वाधारो कजे, कहिड़े नमूने उहो कुझु अहिड़ो प्रोग्राम कजे जो सभई सिंधी जुड़ी सघनि ऐं उन्हनि खे तव्हां सिंधु दर्शन जे बारे में कुझु ॿुधाए सघो? बिल्कुलु। उहो असां जो ही जेको प्रोग्राम जॾहिं तव्हां ब्रॉडकास्ट कंदा त असां सॼी टोरंटो जे सिंधियुनि खे मोकिलींदासीं, इंफॉर्मेशन लिंक मोकिलींदासीं ऐं ॾिसी सघंदा। ऐं सोशल मीडिया राइट नाउ इज़ द बेस्ट वे टू प्रमोट anything and everything, because through social media you can reach each and everybody or each and every Sindhi around the globe. Yes. In North America and even outside of North America, there are a lot of Sindhi associations. जीअं तव्हांखे मां असां सम्मेलन जे बारे में ॿुधायोसीं त अमेरिका में फ्लोरिडा जी एसोसिएशन आहे, न्यू जर्सी जी एसोसिएशन आहे, लॉन्ग आइलैंड जी एसोसिएशन आहे, न्यूयॉर्क जी एसोसिएशन आहे, कैलिफोर्निया जी एसोसिएशन आहे, ऐं इन्हनि सभिनी वटि डायरेक्टरीज़ आहिनि। त मां तव्हांखे चवंदुसि, ऐं इवन बारबेडोस या कैरेबियन आइलैंड्स में उते बि एसोसिएशन आहे, दुबई में वॾी एसोसिएशन आहे, सिंगापुर हांगकांग में वॾी एसोसिएशन आहे। इन्हनि खे जे तव्हां कॉन्टेक्ट कंदा, उन्हनि खां जे उन्हनि जी मेंबरशिप जी डायरेक्टरी वठंदा, त तव्हांखे डेटाबेस ॾाढो वॾो मिलंदो। उन थ्रू तव्हां यू विल बी एबल टू रीच Sindhis across the world, and this is how you have to progress and propagate and blow the horn that this is what we are doing, and this is how you're going to create awareness about Sindhi culture and Sindhi programs and Sindhi literature. तमामु घणो सुठो सुझाव तव्हां ॾिनो भाऊ। तव्हांजा वीचार बड़ा वॾा ऊचा आहिनि, जिन खे सभिनी सिंधियुनि खे सम्झणु खपे त मिली जुली करे असां सभु अॻियां हिकिड़े स्टेज ते अचूं ऐं सिंधियत खे असां वधाए था सघूं। त सभु अॻियां ईंदा, मिली करे हिकु ई स्टेज हुअणु खपे, न कि अलॻि अलॻि स्टेज हुअणु खपे। छाकाणि त असां सभु सिंधी एॾा टिड़ियल पखड़ियल आहियूं जो हिक ॿिए सां हूअं त मिली नथा सघूं, पर वर्चुअली त असां मिली था सघूं न हिक ॿिए सां। त असांखे इहा ई कोशिशि करणु खपे कि हिक ॿिए सां जेतिरो मिलंदासीं, जेतिरो अॻियां वेझो ईंदासीं, त सिंधियत हिकु न हिकु ॾींहुं वरी ऊचो झंडो पंहिंजो खणी सघे थी। वेरी गुड। एसोसिएशन जे बारे में जेको असां ॻाल्हायोसीं, मां तव्हांखे असांजी टोरंटो एसोसिएशन जी जेका डायरेक्टरी आहे, जी जी, असांखे आहे या ऑनलाइन, उहो मां तव्हांखे मोकिलींदुसि, त दैट विल गिव यू मोर कॉन्टेक्ट्स to send the information to, and hopefully some of them will join and so forth, and this is how we're going to progress and propagate our own culture. मां चाहींदुसि त हिकिड़ो सिंधीअ में भॼन थोरो ॻायां,
अरे वेलकम वेलकम, तमामु सुठो। मां त उहो तव्हांखां सवाल पुछण वारी हुअसि कि तव्हांजो सिंधी गानो कहिड़ो पसंदि जो आहे पहिरीं? मां भॼन गाईंदुसि। गाना मूंखे हिकु ॿियो गानो ईंदो आहे, पर आई थिंक भॼन वधीक सुठो थींदो। हींअर माहौल सुठो आहे। मास्टर चंद्र जो ॻायल आहे, मालिक तूं दर्द कटींदे। हा, चओ चओ, गायो। ॿिनि पैराउनि में मूं पंहिंजा थोरा अखर गॾिया आहिनि, उहे मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदुसि। पहिरीं पैरा मास्टर चंद्र जी गाईंदुसि, उन खां पोइ मां पंहिंजी गाईंदुसि। ठीकु आहे? वेलकम। मालिक तूं दर्द कटींदे की न छॾींदे, मालिक तूं दर्द कटींदे की न छॾींदे, हर हंधि हर हाल में रावल रहबर थींदे, हर हंधि हर हाल में रावल रहबर थींदे। सिंध जो अगूणो शान अजब हो, राहत हुई ॼण राज़ी रब हो, हिंदू मोमन रहंदो गॾु हो, सभिनि जे दिल में प्यार ही प्यार हो। मालिक तूं दर्द कटींदे की न छॾींदे, हर हंधि हर हाल में रावल रहबर थींदे। नाज़ जा पालियल सिंधी निमाणा, देश छॾे पर देश वेगाणा, परदेस में वञी ठाहिया अथऊं नाणा, कैनेडा हुजे भले हुजे खणी थाणा, मालिक तूं दर्द कटींदे की न छॾींदे, हर हंधि हर हाल में रावल रहबर थींदे। वायरस खांसी वियाहूं डिॼी, हर को वेठो आहे घर में लेकी, वायरस खांसी वियाहूं डिॼी, हर को वेठो आहे घर में लेकी, असां सभिनि खे तुंहिंजो सहारो आहे, जल्दी अची करे सभिनि खे बचाए, मालिक तूं दर्द कटींदे की न छॾींदे, हर हंधि हर हाल में रावल रहबर थींदे, हर हंधि हर हाल में रावल रहबर थींदे, हर हंधि हर हाल में रावल रहबर थींदे। थैंक यू। वेरी गुड। तमामु तव्हांजो आवाज़ एॾो मधुर आहे, सभु मुग्ध थी विया। ही सभु सम्झी सघिया सिंधी में? थोरो घणो इन ही त ॿुधंदा पिया आहिनि, मां मंदर में ॻाईंदो पियो आहियां कि ॿुधंदा पिया आहिनि। उहा बि सुठी ॻाल्हि आहे, सिंधी ॿुधनि था। पवंदो न सभु। या ही ॻाईंदा आहिनि जपियो ओम ओम ओम, सभु मुंहिंजा ॿार ॻाईंदा आहिनि जपियो ओम ओम ओम। हा, वो मालिक तोखे मिठड़ी ज़ुबान ॾिनी, छो न तो लाइ ॻाई, मालिक तोखे मिठड़ी ज़ुबान ॾिनी, छो न तो लॻाई ओम जी धुनी, जपियो ओम ओम ओम। ॾाढो सुठो भॼन आहे। अच्छा, तमामु सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां ॿारनि खे बि अहिड़ा सुठा संस्कार ॾिना आहिनि जो अॼुकल्ह ॿार बि तव्हांजी ॿुधनि था ऐं मंदर में अचनि था। थोरो घणो जेको बि उन्हनि खां सहयोग थिए थो उहो ॾियनि था, त इहा बि मालिक जी महिर आहे। तव्हां अहिड़ा सुठा कम कया आहिनि, अहिड़ा सुठा पुण्य कया आहिनि जो तव्हांखे एॾो सुठो औलाद बि मिलियो आहे जेको तव्हांखे सहयोग हर में, चाहे मंदर हुजे, चाहे बिज़नेस हुजे, चाहे पर्सनल में, तव्हांखे सभई ॾियनि था, त इहा वॾी तव्हांजे फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। तव्हांजी इजाज़त सां मां इहे तव्हांजूं ॿ टे सिटियूं अंग्रेजी में चवां त जीअं सभु ॾियनि। हा, सम्झनि भले। She's saying that we are very blessed to have kids like you who listen to us and come to Guru Mandir and pray to God and give us support. असांजा जेके आहिनि ॿार सभु जॾहिं मंदर में ईंदा आहिनि त चोगो ऐं कुर्तो पजामो पाईंदा आहिनि। Danny and Sean, they tell their parents, when we go to the mandir, we want to wear mandir clothes. That's what they wear. They bow down, they get down on the floor, they bow down their heads. Not only Danny and Sean, but Slok, Rishi, and even Sia.
including Dan. He comes and sits on the floor, palati mare kare baitha hunda for 2 hours without getting up, and he listens to the program. So we are truly blessed to have kids like that. Thank you. God bless. Thank you very much, everybody. के तव्हां पंहिंजो मूंखे एॾो कीमती टाइम ॾिनो ऐं तव्हां सिंधु दर्शन जे आया स्टेज ते ऐं तव्हां सभिनी पंहिंजो परिचय ॾिनो, उन जे लाइ मां तव्हांजा लख लख शुक्राना अति तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां पंहिंजो एॾो कीमती वक़्तु ॾिनो असांखे। ख़ुशी त असांजी आहे तव्हां असांखे मौक़ो ॾिनो जो इज़हार ॾियण जे लाइ, असांजे टोरंटो में सिंधियुनि जे बारे में ॻाल्हाइण जे लाइ। उन लाइ तव्हांखे लख लख वाधायूं ऐं असीं तव्हांजा तहे दिल शुक्रगुज़ार आहियूं। भॻवानु असां सभिनी जो भलो कंदो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। असांखे बि तमामु घणी ख़ुशी थी। लाल जा झाटी सभई चओ झूलेलाल। तेराई पार मां चवंदा सदाई शाहूकार। थैंक यू सो मच। त दर्शको असां पोइ वरी मिलंदासीं हिकिड़ी नई शख्सियत सां नए परदेस में। असांखे नाज़ आहे जे प्रोग्राम ते मां वठां थी तव्हां खां इजाज़त। जय झूलेलाल एंड ओम शांति।